अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तलीक़ाज़ी में बलिकार अवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ज़ाहिर अगेन एवरीबडी वाज लुकिंग फॉरवर्ड टू इट त छा थींदो छा न थींदो। पोइ बिलावल साहब जेको आहे उहो पंहिंजी तकरीर में काफ़ी जज़्बाती हुई तकरीर में जो अंधा भी आहिनि, इस्लामाबाद वारा बोड़ा भी आहिनि, इस्लामाबाद वारा ॿुधनि भी कोन था, ॾिसनि भी कोन था। अगरि हू पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहिनि त पोइ असां बि पोइ हिते न हटंदासीं। हुननि क्लियर कल्ह त वर्ड्स में चयो त भई हुकूमत छॾींदी पीपल्स पार्टी अगरि कैनाल जा प्रोजेक्ट बंदि न थिया त, पर गॾो गॾु इहो बि ऐलान करे छॾियूं त 25 तारीख़ ते फलाणो जलसो ऐं उन खां पोइ वरी फलाणो जलसो। जी, जीअं उम्मीद मूंखे बि हुई, मां तव्हांखे चवंदो हुउसि त 4 अप्रैल खां कल्ह जेको हैदराबाद में बिलावल साहब मां एक्सपेक्टेशन इहा आहे त थोरो डिग्री मथे खणी वेंदा। इहा तवक़ा त माण्हुनि जी हुई, मूंखे त कोन हुई त हू हुकूमत छॾण जो ऐलान करे छॾींदा। मूंखे इहा हुई त बहरहाल 4 अप्रैल ते सिर्फ़ु एतिरो जुमिलो चयूं त अगरि असां हम आवाम के साथ खड़े होंगे। हिन दफ़े चयूं हुन ॻाल्हि खां थोरो अॻिते वधिया बिलावल साहब ऐं चयूं त अगरि कैनाल जो मनसूबो रद्द न थियो त असीं हुकूमत छॾे ॾींदासीं, यानी ज़मान मुस्तक़बिल आहे फ़िलहाल। पर पोइ छॾे ॾींदासीं, हुन खां पोइ छा त हिकिड़ो जलसो कंदासीं सखर में। पोइ मुराद अली शाह साहब ॿुधायो त पोइ नवाब शाह बि जलसो कबो, पोइ कराची बि जलसो कबो। त इन जलसनि जे ज़रिए उहे प्रेशर विझनि पिया। लेकिन ॿोली तमामु सख़्तु बिलावल साहब अंधा ऐं ॿोड़ा चवणु इस्लामाबाद वारनि खे। ज़ाहिर इस्लामाबाद में घणा ई माण्हू रहनि था, सभिनी खे अंधो ॿोड़ो चवनि पिया। लेकिन पोइ सवाल ज़ाहिर माण्हुनि जे ज़हननि में उथे थो त भई अगरि इहे अंधा ऐं ॿोड़ा आहिनि त पोइ अहिड़े अंधनि ॿोड़नि जी छो सपोर्ट कयो पीपल्स पार्टी बीठी आहे, छो हुकूमत अहिड़ी अंधी ॿोड़ी हुकूमत। ज़ाहिर इशारो हुकुमराननि ॾे आहे न, इस्लामाबाद जे आम रहंदड़नि ॾे त न आहे। लेकिन बहरहाल ऐं बिलावल साहब चयो त शींहुं आहे, खाई वञे थो, खून ख़्वार आहे। सो पोइ अलाए कहिड़ी मसलहत आहे जो हुकूमत में अञा वेठा आहिनि। लेकिन बहरहाल इहो त हुननि जी मर्ज़ी आहे ऐं हुननि जो सियासी फ़ैसिला आहिनि। सो चयूं त अंधा ॿोड़ा आहिनि ऐं अगरि ईअं थियो त पोइ असीं छॾे ॾींदासीं। ख़ैर इहो त कल्ह चयो बिलावल साहब, हाणे ॻाल्हि खे तक़रीबन 24 कलाक थियण ते अची विया आहिनि। अजीब ॻाल्हि ॾिसो यासिर साहब त वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकिड़ो बि सिधो जवाबु या रिजॉइंडर कुझु या को रिएक्शन न आयो आहे। यार तव्हां सिंध जे माण्हुनि खे त इग्नोर कयो था, सिंध जे माण्हुनि खे त तव्हां चई छॾियो था ये चंद कौम परस्त हैं, इनसे शरपसंद हैं, इनसे कौन बात करे, इनकी वैल्यू क्या है कि इनसे बात की जाए, ऐं फिजूल हैं। पर बिलावल भुट्टो ज़रदारी त पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे, इन पीपल्स पार्टी जे सहारे तव्हांजी वफ़ाक़ में हुकूमत बीठी आहे। हू हिकिड़े जलसे में, भरे जलसे में हिकिड़ी ॻाल्हि चए पियो त असीं हुकूमत छॾे ॾींदासीं, त तव्हां सिंध जे माण्हुनि खे त इग्नोर कयो था, तव्हां पंहिंजे इत्तेहादी खे बि इग्नोर पिया कयो, नज़रअंदाज़ पिया कयो। चए पियो अरे छा थियो, ॾिसो न, मतिलबु माण्हू जवाबु ॿिनि सूरतनि में न ॾींदो आहे। या उहा ॻाल्हि ॿुधी एॾो शश्तर थी वञे, सुन थी वञे, परेशान थी वञे, ॾकी वञे, पोइ माण्हू जवाबु न ॾींदो आहे। या पोइ माण्हू जंहिंखे अहमियत न ॾिठे उनखे जवाबु न ॾींदो आहे। त मूंखे ख़बर न आहे त वफ़ाक़ी हुकूमत इहो ॿुधी करे बिलावल साहब खां शश्तर ऐं सुन थी वई आहे या इग्नोर पई करे, वैल्यू न पई करे। त मुंहिंजे ख़्याल आहे पीपल्स पार्टी खे हिन ॻाल्हि जो बि नोटिस वठणु खपे त संदन लीडर पारां चयल एतिरी वॾी ॻाल्हि खां पोइ, मतिलबु वॾी ॻाल्हि यानी कि हद ताईं त वॾी ॻाल्हि आहे न त हुकूमत छॾे सघे थी मतिलबु पीपल्स पार्टी। कल्ह बिलावल साहब इहो चयो त इन खां पोइ बि अगरि वफ़ाक़ी हुकूमत जवाबु न पई ॾे त यार अहिड़ी हीअ त सफ़ा मतिलबु थोरी सी ग़लति ॻाल्हि न आहे पीपल्स पार्टी जे नुक़्ता नज़र सां। हा पोइ अच्छा तव्हां कॉलर रशीद आदिल सरकी इस्लामाबाद मां। जी सरकी साहब छा चवणु चाहींदा? जी यासिर साहब, काई साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मुंहिंजो सुवालु इहो हुयो त अॻे में कालाबाग डैम जे ख़िलाफ़ नेशनलिस्ट ऐं एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस जेको धरणो कयो हुयो, कमु शहीद थिया, उते पीपल्स पार्टी आई हुई, त छा हिन वक़्तु पीपल्स पार्टी इनवाइट करे सघे थी नेशनलिस्टनि खे या एंटी पीपल्स पार्टी फोर्स आहे जेको हिन वक़्तु कालाबाग डैम डैम्स जे ख़िलाफ़ जेको एहतिजाज करे पियो, छा पीपल्स पार्टी उन्हनि खे इनवाइट करे सघे थी त तव्हां ॿिए सां गॾिजी करे एहतिजाज कयो? महिरबानी। अच्छा सरकी साहब जी ॻाल्हि ते
चलो पहिरीं सरकी साहिब जी ॻाल्हि ते ॻाल्हि करे वठंदो, पोइ बिलावल साहिब वारी ॻाल्हि बाक़ी ॻाल्हियुनि ते। सरकी साहिबु ॾिसो, थियण लाइ मुल्क दुनिया में कुझु बि थी सघे थो, पर हाणे हिते जेके मिसाल तव्हां हवालो ॾियो पिया एंटी कालाबाग डैम, उन महिल जेका कमेटी हुई या छा हुई, हा एंटी कालाबाग कमेटी हुई, उन में पीपल्स पार्टी अॻु में ई मौजूदु हुई। हुननि इहो हीउ जेको धरणो लॻो, अगरि इशारो कमू शहीद ते आहे त उहो धरणो कमू शहीद ते हुन एंटी कालाबाग कमेटी जेको आहे उन जो ऐलानियल हो। तंहिंखां पोइ महमूद अचकज़ई ऐं ॿिया जेके हुआ, छाकाणि त कालाबाग जे ख़िलाफ़ त केपी बि हो, त उन्हनि वञी मोहतरमा सां मुलाक़ात कई, मोहतरमा खे एग्री करायो त हू अचे कमू शहीद ते, ऐं कमू शहीद ते हू आया ई, ऐं बहरहाल बीबी आई ही कमू शहीद ते एहतजाज में। पर हाणे उन महिल बीबी ख़ुदि पावर में न हुई, इक़्तिदार में न हुई, त हू बि जहिड़ा ॿिया कॉम्प्रस हुआ या ॿियूं पार्टियूं हुयूं, अहिड़ी ई पार्टी पीपल्स पार्टी बि हुई, इक़्तिदार में न हुई। हिकिड़ो फ़र्क़ु त इहो आहे त अॼु पीपल्स पार्टी इक़्तिदार में आहे, त हुकूमत में आहे, त जेके बि हुकूमती फ़ैसिला आहिनि, पोइ हुकूमती फ़ैसिलनि जी मुखालफ़त करे पई, त इन मामले ते ज़ाहिर आहे त ॿिया ग्रुप्स जेके आहिनि उहे हुन सां मतिलबु सिंक न पई थिए ॻाल्हि, हिक ॿिए सां कंफर्टेबल न पिया महसूसु कनि। पर दुनिया में हर शइ थी सघे थी, लेकिन पोइ जेको रवैयो बि आहे उहो बि अहिड़ो आहे जिते नेशनलिस्ट या नॉन नेशनलिस्ट जेके आहिनि उहे फ़िलहालु पीपल्स पार्टी अहिड़ो को जेस्चर्स न पई ॾेखारे जंहिंसां ही को वेझा थी सघनि। अच्छा, ऐं ख़ुदि पब्लिक ओपिनियन एतिरो डिफरेंट डेवलप थियल आहे, लेकिन चलो हिकिड़ो फ़र्क़ु त इहो थी वियो सरकी साहिबु बुनियादी तरह, त उन महिल पीपल्स पार्टी पावर में न हुई, अॼु पीपल्स पार्टी पावर में आहे। पीपल्स पार्टी चई सघे थी असीं वज़ीर न आहियूं, पर हू हुकूमत बीठल ई पीपल्स पार्टी जे सहारे ते, ऐं सिंध में बहरहाल पीपल्स पार्टी पावर में आहे। हिकिड़ो त फ़र्क़ु इहो आहे। ॿियो, कालाबाग जे ख़िलाफ़ु ठीकु आहे, माण्हुनि में शदीद रिज़ेंटमेंट हो, सेंटिमेंट हो, कावड़ हुई, मुखालफ़त हुई, पर कालाबाग जे ख़िलाफ़ु जेका अवामी हलचल हुई उहा सियासी पार्टियुनि हलाई पई। हिते तव्हां ॾिसंदो सरकी साहिबु, ख़ुदि हाणे अॼु ही जेको नओं कोट जो मूं ही क्लिप ॾिठो पिए, नंढा वॾा त खोड़ थियनि पिया ऐं रोज़ ई अहिड़ा थियनि था। अॼु तव्हां सोचो, नओं कोट में बिना के पार्टी जे सॾ जे, एतिरो त मुंहिंजे ख़्याल में को पार्टी सॾ ॾे त शायदि माण्हू न निकिरनि। नओं कोट आहे, कोई वॾो को, इहे नंढे नंढे टाउन्स ऐं नंढनि इलाइक़नि में माण्हू ख़ुदि रो ऑर्गेनिक तरीक़े सां निकिरनि पिया। सो ही तहरीक या ही हलचल जेका आहे, ही तव्हां ॾिसो पिया, जेको बबरलो ते अॼु ॿियो ॾींहुं थी वियो आहे, माण्हू अचनि पिया, माण्हू वॉलंटियर कनि पिया, माण्हू रज़ाकाराना तौर ते हुते पहुचनि पिया, सियासतदान बि पहुचनि पिया। पर हाणे वकील जेके वेठा आहिनि, आमिर विड़ाइच वेठो आहे ऐं ॿिया वेठा आहिनि, इहे को सियासी पार्टी त न आहिनि, न सियासतदान आहिनि। त हिन में ऐं हुन दौर जी कालाबाग वारी मूवमेंट में इहे ॿ बुनियादी फ़र्क़ु आहिनि, त हिते अॻुवाणी ख़ुदि माण्हू कनि पिया ऐं पॉलिटिकल पार्टीज़ मजबूर आहिनि माण्हुनि जी राय जे साम्हूं। हिकिड़ो थींदो आहे सियासी पार्टियूं पब्लिक ओपिनियन डेवलप कंदियूं आहिनि ऐं पंहिंजे पोयां हलाईंदियूं आहिनि माण्हुनि खे। हिते माण्हू अॻिते आहिनि, इहो फ़र्क़ु आहे सरकी साहिबु। ऐं ख़ुदि ॾिसो, हाणे ॻाल्हि अचे त बिलावल साहिबु कल्ह वरी चयो त ही जेके न खपे वारा आहिनि, धरना हणी वेठा आहिनि, रोड्स, दुश्मनी हिननि जी हाईवेज़ सां आहे, अलाए इशारो केॾे हो। हाणे मूंखे सम्झ न पियो अचे त असीं छो बिलावल साहिबु इहो चवणु चाहे पियो त ही सॼी तहरीक जेका सिंध में हले पई, ही ज़ाहिर न खपे छा? पाकिस्तान न खपे वारनि जी इशारो ॾिए थो बिलावल साहिबु, त हू चए थो असीं पाकिस्तान खपे वारा आहियूं, ही जेको तहरीक, ही जेके ॿिया आहिनि ही न खपे वारा आहिनि। आउं सम्झां थो त सॼी सिंध में न खपे जो नारो त लॻे पियो, पर हू केनाल न खपे जो नारो लॻे पियो न। हिन खे न खपे त बिल्कुलु लॻे पियो नारो। हींअर सिंध 99% न खपे आहे, पर हू केनाल न खपे न। हिन खे पाकिस्तान न खपे सां छो ॻंढिजे? हिन खे कॉम्प्रस्ती जो लेबल हू इस्लामाबाद वारा त हणनि था। मुंहिंजो सिर्फ़ु निमाणो अर्ज़ु इहो आहे त इस्लामाबाद वारा त इहो या लाहौर में वेही त माण्हू हुकुमरान असां ते इल्ज़ाम हणनि था त हीउ सिंध में जेको तहरक आहे, ही जेका मूवमेंट आहे, इहो को पाकिस्तान एंटी पाकिस्तान एलिमेंट पियो हलाए या नेशनलिस्ट पियो हलाए। तव्हां छो था इहो असां ते हिकिड़ी ॻाल्हि कयो? बिलावल भुट्टो साहिबु सिंध जो आहे,
हू छो तो सिंध जे माण्हुनि ही हिन तहरीक खे न खपे जी तहरीक पाकिस्तान सां जी फेडरेशन सां या हुन सां छो थो जोड़े? ॾिसो न वॾो मसइलो थी पए थो त अगरि सिंध जो हिकिड़ो माण्हू बि पाण चवे त ही न खपे वारा आहिनि, सर तव्हांजी कंहिंसां बि पॉलिटिकली कंहिंसां इख़्तिलाफ़ आहे न आहे, उहो ज़ाहिर आहे, उहो तव्हांजो हक़ु आहे, बट इहो चवणु त ही न खपे वारा आहिनि। मिसाल असीं केनाल न खपे जो नारो हणूं पिया न, त हिन खे छो जोड़जे? हिन खे राणा सनाउल्ला जोड़े त ॿी ॻाल्हि आहे, लेकिन असांजो पंहिंजी सिंध जी पॉलिटिकल पार्टी अगरि सो आउं सम्झां थो त बिलावल साहिब खे पंहिंजे नैरेटिव में इहो चेंज आणणु खपे। असीं त गुज़ारिश करे सघूं था, बिकॉज सिंध जे माण्हुनि ते इहो इल्ज़ाम हणी छॾण त हीअ जेको तहरीक हले पई न खपे वारा हलाइनि पिया, इहो त भले राणा सनाउल्ला हणे, भले मुसद्दक मलिक हणे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे त इहो न चवणु खपे। मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ जेके थियनि पिया, बिकॉज ही सिंध जा ही केनाल न खपे जी तहरीक आहे, हिन जो पाकिस्तान ऐं हिन मामलनि सां किथे हिन खे जोड़िजे पियो। सो जॾहिं चइजे थो त पोइ ॿियूं धुरियूं कीअं गॾिजनि? ऐं आउं बार बार चवां थो त ही को क़ौम परस्ती जी तहरीक न आहे, नहीं बुनियादी इंसानी हक़ जी तहरीक आहे, नहीं है पीपल्स ऐं पार्टी, जॾहिं न ही पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु आहे। सी पीपल्स पार्टी हाणे हुनमें ज़ाहिर हुकूमत आहे, तंहिंजे करे हुनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो सेंटिमेंट क्रिएट जेको थिए पियो, पर पीपल्स पार्टी खे या हुनजी लीडरशिप खे पंहिंजो बयानियो इहो न ॾियणु खपे त ही तहरीक, छाकाणि त ख़ुदि बि केनाल्स न खपे नारा हणे पई, त हू ॿिया बि अगरि इहो ई नारो हणनि पिया त हुनखे कीअं चइजे त न ही पाकिस्तान जे लाइ न खपे, चवनि पिया असीं खपे जो नारो हणूं पिया, केनाल न खपे त सभई नारो हणनि पिया न। त मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी, बाक़ी बस वारा आहिनि। मोहम्मद बख्श लोनाणी थाना मुलाकात में। जी लोनाणी साहब छा चाहींदा? साईं अलीकाई साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त पीपल्स पार्टी 4 अप्रैल खां वठी धमकी ॾिए थी त असां वफ़ाक़ी हुकूमत मां हथु कढंदासीं, गॾु नथा हली सघूं, असां आवाम सां कढंदासीं, ऐं उन खां पोइ बि जेका फेडरल गवर्नमेंट जो राणा सनाउल्ला या तसदुक़ मलिक उहो चवनि था कंहिं सूरत में केनाल ठहंदा, छा ही किथे नूरा कुश्ती त कान्हे का? इन ते रोशनी ॾियो। ठीकु साईं। साईं हाणे आउं कीअं चवां लोहाणी साहिब त ही नूरा कुश्ती आहे या न आहे? ज़ाहिरी तरह हू चवनि था त असीं कनि, लेकिन ज़ाहिर माण्हू इहो एक्सपेक्ट कनि था त अगरि तव्हांखे हिकिड़ी शइ हू न पिया मञनि, पर शायदि त भई तव्हां छॾे ॾियो उन्हनि खे, पर शायदि पीपल्स पार्टी खे इहा उमेदु हुजे त बजट वेझो अचे पियो, असांखां सवाइ बजट कीअं पास कराईंदा, त सर पास कराइणो हूंदो त कराए वेंदा। पीपल्स पार्टी अॼु सीएम साहिबु चयो त बजट खां पहिरियां इहो मसइलो हल थी वेंदो। चलो बिस्मिल्ला, अगरि बजट खां पहिरीं थी वञे थो त पोइ बजट ताईं बि छो छिकिजे, पहिरीं कराए वठो। लेकिन ठीकु आहे, मतिलबु अगरि लेकिन माण्हू इन आसिरे ते हथ ते हथु रखी न वेही रहंदा, छाकाणि त गारंटी ते वज़ीर आज़म ॾेई वठे हिकिड़ो दफ़ो त पोइ त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी अच्छा पोइ ख़ुदि ॾिसो न, हीअ जेको हुकूमत छॾण ऐं न छॾण जे हवाले सां जेके कल्ह अक्सर पाण बि कंदा हुआसीं, हीअ पावर गेम जो जेको मामिलो हुजे थो, त कल्ह बिलावल साहब बि इहो चयो त मेरे जाम खान शोरो के पंहिंजे इरीगेशन मिनिस्टर लाइ चई कि इनको अगर ये धमकी मिलती है करप्शन की कि आप पर नैब आप पर छोड़ दी जाएगी, तो ये मत समझें कि डर जाएगा। तो ॿ ॻाल्हियूं इनमें इम्पोर्टेंट ॻाल्हियूं आहिनि। भरे जलसे में बिलावल भुट्टो ज़रदारी इंकशाफ़ कयो आहे त माना नैब खे नैब धमकी ॾिनी आहे जाम खान शोरो खे। त हाणे अगरि हुकूमत जी इतिहादी पार्टी खे नैब जे ज़रिए डील हींअर खां करणु शुरू करे छॾियो आहे, पर जेके जाम खान शोरो छा पियो करे सघे हिकिड़ी अलॻि बहस आहे। उहो इरीगेशन मिनिस्टर त इहो फ़ैसिलो कोन कंदो त सिंध खे क़बूल आहे या न आहे, लेकिन बहरहाल त अगरि डिॼारण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे त पोइ सिर्फ़ु जाम खान शोरो खे त कोन डिॼारियो वेंदो हूंदो, बकौल बिलावल साहिब जे हुनखे डिॼारियो पियो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा ई उहा ॻाल्हि हुई जेका मूं अक्सर कई पिए त वफ़ाक़ी हुकूमत लाइ छॾणु शायदि एतिरो मसइलो न हुजे पीपल्स पार्टी लाइ, लेकिन हुनखां पोइ जेके रिपकशन्स ऐं रद्दमल वफ़ाक़ी सरकार पंहिंजो रिएक्शन ॾेखारींदी, उन में हिकिड़ी ॻाल्हि जो थोरो ज़िक्र बिलावल साहिबु कयो आहे ऐं ॿियूं ॻाल्हियूं बि अहिड़ियूं थी सघनि थियूं। कॉलन सां मोहम्मद हुसैन जतोई काज़ी मंदबा जी जज़ी साहब छा चवणु चाहींदा? यासिर भाउ मुंहिंजो तोखे ऐं काज़ी साहिब खे सलाम आहे। असां काज़ी मंझा दोस्त जतोई बिरादरियूं, खोसा बिरादर, चांडिया बिरादर सुभाणे 2000 माण्हुनि जो काफ़िले सां इंशाअल्लाह असां पाण कमु शहीद बबर रोड बाईपास ते पहुचंदासूं ऐं पूरो मन एहतिजाज करणु असांजो हक़ु आहे।
असां पाकिस्तानी न आहियूं जो असां पूरो मन एहतिजाज कयूं उन ते पोइ FRU वग़ैरह छा आहे। असांजी पीपल्स पार्टी सिंध जी पार्टी आहे, पाकिस्तान जी पार्टी आहे, सिंध जी पार्टी। हिकिड़ी ॻाल्हि क्लियर छो था कनि, हर रोज़ माण्हू खे हीअं करेंगा ऐसे करेंगा, माना हिननि जो टोपी ड्रामो आहे। असीं छा सम्झूं बाबा? तव्हां सिंध मां खटियो था इलेक्शन, सिंध तव्हांखे 16 साल इन उहिदनि ते विहारियो आहे। तव्हां महिरबानी के पंहिंजो मौक़िफ़ वाज़े कयो इन पंहिंजे रोशनी जे लाइ, महिरबानी। ठीकु साईं। मौक़िफ़ त बिलावल साहब कल वाज़े कयो त अगरि हिननि न बंदि कयो त ही छॾे ॾींदा हुकूमत खे। मौक़िफ़ त इहो ई आहे पीयूष साड़ी ॼण तव्हां मौक़िफ़ सां मुतमइन न आहियो जतोई साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। मौक़िफ़ त इहो ई आहे। ऐं चीफ मिनिस्टर मुराद अली शाह जो मौक़िफ़ बि साम्हूं अची वियो आहे, विच इज़ अ वेरी पॉज़िटिव मतिलबु ॻाल्हि त भई हिन मामले ते एहतिजाज करणु हर कंहिंजो हक़ आहे, हुकूमत को एक्शन न वठंदी। बिस्मिल्लाह। त पोइ हीअ जतोई साहब वारा हितां काज़ी अहमद मां वेंदा, ॿिया बि सॼे सिंध मां माण्हू। यकीनन मूंखे इहा मुंहिंजी ख़्वाहिश बि आहे, मूंखे काफ़ी उमेद आहे त सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वारे वटे हुते वेंदा। ऐं अॼु बि मूं ॾिठो त ठुल मां बि माण्हू आयल आहे, ॿियनि हंधनि तां बि माण्हू आयल आहे। ॾाढी मतिलबु जेका वसार कोशिशि थिए पई, छाकाणि त हीअ को हुननि वकीलनि जो सिर्फ़ु न आहे कॉज़। अॼु मूं ॿुधो त गुड्डू वारे पासे बि को ब्लॉकेट विधो अथनि, मूं ॿुधो त कंहिं वञी कमू शहीद ते बि वेठा आहिनि। ॾिसो शयूं वधंदियूं, हीअ शयूं घटिबियूं न। सुभाणे शायदि अॼु आयल आहे, सुभाणे GDRनि जो बि को आहे। माण्हुनि खे कीअं रोकबो? सो हिन खे ही सिर्फ़ु फिज़ूल ॻाल्हियूं करे छॾणु त साईं हिन खे संजीदगी सां वठो ऐं छा फ़र्क़ु पए थो, ऐं असीं ही केनाल जो फ़ैसिलो वापसि न वठंदासीं, जेको वफ़ाक़ी सरकार जो हिन महिल ताईं मौक़िफ़ आहे, ही न सम्झ में ईंदड़ आहे। अच्छा ज़ाहिर जे तव्हां ॻाल्हि कई त इहे शयूं वधंदियूं, इहे शयूं घटंदियूं कोन। ज़ाहिर वधंदियूं त पोइ दे विल नॉट रिस्ट्रिक्ट, उहे रिस्ट्रिक्ट बि हिकु सूबे ते कोन रहंदियूं। पोइ उहे आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर हिकिड़ी शोरिश या हिकिड़ी कावड़ त तक़रीबन हर सूबे में आहे। जी हाँ, उहो त पोइ हिकिड़ो अलॻि प्रॉब्लम आहे जेको वसड़ियनि खे सोचणु खपे। पर हू ईअं कंपार्टमेंट करे ॾिसंदा आहिनि त भई हीअ थी वियो, हीअ मसइलो हीअं हल थी वेंदो, हीअ मसइलो हीअं हल थी वेंदो, हीअ मसइलो हीअं हल थी वेंदो। जॾहिं की फैक्ट इहो ई आहे त शयूं हिक ॿिए ते असरु विझनि थियूं। जी हा, जी हा, जी हा। हाणे जेको पंजाब में अगरि सूरत हाल, इवन KP जी अगरि सूरत हाल खणिजे, मिनरल्स वारो बिल फासी वियो आहे। अॼु बि कुंडी साहब धमकियूं थो ॾे गंडापुर साहब खे त अगरि पास न कयईं त घर वेंदो। हा, गवर्नर KP जेको आहे, पर गवर्नर KP में उन ॾींहुं बि चयो त उनजो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे। हू जेके धमकियूं ॾे पियो अमीन गंडापुर खे त ही माइंस एंड मिनरल्स वारो बिल पास करे वठि, न त घर हलियो वेंदे, इहो बिल देर सवेर सिंध असेंबली में बचणो आहे। त पोइ पीपल्स पार्टी अगरि हुनजी मुखालफ़त कई न त कुंडी साहब लाइ पोइ अलाए छा मौक़िफ़ रखंदो। अगरि पीपल्स पार्टी मुखालफ़त कई, जेको टेक्निकली करणु खपे मुखालफ़त, त पोइ कुंडी साहब छा चवंदो गवर्नर KP? ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अमीन गंडापुर जो वसी ॻाल्हि थोरी आहे, MP उनजा को चए में थोरी आहिनि। हू त ख़ान ॾे ॾिसंदा न, हू अमीन गंडापुर जी महिरबानी सां त MP कोन थिया आहिनि, हू ख़ान जी महिरबानी सां थिया आहिनि। हू जेसि ताईं ओके न कंदो बिल कीअं पास कराए वठंदो गंडापुर? पोइ पर दिलचस्प ॻाल्हि आहे, अगरि जेको कुंडी साहब गवर्नर KP धमकियूं ॾिए पियो, हाणे न गवर्नर रूल KP में त लॻ पता जाएगा। सनाउल्ला राजपर ठरी मीर बाबा जी। राजपर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। काज़ी साहब खां अॼु मुंहिंजो इहो सुवालु आहे त हिकु तरफ़ जेको आहे सो वकीलनि जो धरणो हले पियो बबरलो बाईपास ते, ॿिए तरफ़ मरियम नवाज़ जो इहो बयानु आयो आहे त केनाल जेको आहे सो कहिड़ी बि सूरत में असां ठाहींदासीं। हाणे पंजाब जी इज़त जो सुवालु आहे, इहो मरियम नवाज़ जो बयानु आयो आहे, इनखे कीअं था ॾिसनि काज़ी साहब? ठीकु आहे साईं। बाक़ी ॿियो बि कॉल आहिनि। सोहेल शेख कराची मां। जी शेख साहब छा चवंदा? सर तव्हांखे सलाम ऐं कई साहब खे सलाम। मुंहिंजो इहो ई सुवालु आहे त जेको बबरोलो बाईपास ते धाणो लॻल आहे, उते जीअं काज़ी साहब पहिरियां जेको आहे सो सकाफ़त जे हवाले सां ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो, त छा काज़ी साहब वरी इहो हिकिड़ो ॾींहुं मल्हाइण जे लाइ को ऐलान कंदा? ऐं ॿियो इहो त छा काज़ी साहब जन बबरोलो बाईपास ते जेको धाणो लॻल आहे उन में शिरकत कंदा? ठीकु साईं। पहिरीं जेको साईं कंहिं फ़ोन राजपर साहब ठरी मीर बाबा, हीअ तव्हां मरियम नवाज़ जो बयानु पढ़ियो आहे किथे? मां न ॿुधो। साईं चवनि था हाणे पोइ आयो हुजे या कोई रिसेंट हुजे,
न लाजपत साहब मूं अहिड़ो मूं ऐं यासिर ॿिन्ही अहिड़ो को बयानु न ॾिठो आहे। तव्हां किथे इहो बयानु ॾिठो आहे ऐं तव्हां चओ था हाणे पंजाब जी इज़त जो सुवालु आहे, इहो किथे जुमिलो अगरि ख़तरनाक हूंदी ॻाल्हि। अगरि लाजपत साहिबु ईअं चयो आहे मरीम जी साहिब हा। त पोइ इन ते तमामु अधु कलाक प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, पर बिना आउं ॾिसण जे इहो कोन थो चई सघां, बल्कि न्यूज़ रूम वारा अगरि मथां चेक करे ॿुधाइनि जी हा, ॿुधाइनि अगरि बहितर हा त पोइ थोरो लाजपत साहिबु तरसूं था ऐं इनखे कंफर्म कयां, पोइ इन ते ॻाल्हायूं था। अच्छा, पोइ तव्हां कॉलर हा कॉलर ॾिसां गॾु मोहम्मद कासिम संजराणी शहदादपुर मां। जी संजराणी साहिबु छा चवणु चाहींदा? साईं तव्हां सभिनी खे भलीकार, तव्हां ॿिन्ही भाइरनि खे। ऐं साईं असां बिलाल साहिब जे मौक़िफ़ मां असीं मुतफ़िक़ कोन आहियूं साईं जी। इन जे करे साईं हाणे हू चए थो अलॻि थींदासूं, हू चवंदा त पीपी जो इहो मक़सद कैनाल ठहण इनशाला बंदि थी वेंदा, असां सभु चाहियूं था। हू चवंदा त बंदि थी वञनि, हुकूमत इस्लामाबाद ऐलान करे पोइ हुनजे क्रेडिट वरी पीपल्स पार्टी खणे। ऐं असां कयूं कुझु बि न, रुॻो बसि ईअं थोरो मतिलबु उन सां इस्तजाब असां न गॾिजूं, या थोरो ॿ माण्हू गॾु करे किराए ते जेके पोइ जे बंदि थियनि था त पोइ हिनजो क्रेडिट वरी असां खणूं, जेको कनि था सदाईं। असांजो सभु में उहो ईअं पिया कनि, इहा गेम पिया खेॾनि। ठीकु साईं। पोइ शेख साहिबु छा चयो त को ऐलान कया, उहो छा हो साईं? चयो पहिरां जीअं तव्हां हिकु ॾियारे जो मज़हब या ईअं मज़ाहिब ॾिसे शेख साहिबु हिकिड़े ॾियारे खां किसो चढ़ियल आहे ऐं रोज़ु ॾियारो पियो मल्हाइजे दरिया जो ऐं दरिया जे हवाले सां। बाक़ी मूं हिननि दोस्तनि जी जेको बबलो ते वेठा आहिनि, हिननि जी जेका बि हुननि लाइ दुआ ऐं नेक ख़्वाहिशात जो इज़हार मां करे पियो सघियसि, उहो त मां मुस्तक़िल कयां पियो, अॼु बि कयां पियो। ॾिसो फिज़िकली हाणे इहा ॻाल्हि कुझु दोस्त चवनि था त तव्हां हुते छो नथा वञो, तव्हां हुते, बिल्कुलु ठीकु आहे, मतिलबु पर सुवालु इहो आहे त जॾहिं मूं एकता जो ॾियारो मल्हायो हो, हाणे मूंखे 10-11 साल थी विया, मूंखे को हिकिड़ो दफ़ो ॿुधाए त आउं किथे वियो हुजां, आउं त हिते ई स्टूडियो में वेठो रहंदो आहियां। रीज़न इहो न आहे त मूंखे वञण में को आर आहे या सुस्ती आहे, आउं त सिंध जे कुंड कुर्च में वस्ती वहाण में फिरियो आहियां, मूंखे वञण में को ॾुखियाई न आहे। त पोइ हीउ कमु केरु करे? ऐं सम्झां थो त हिकिड़ो वञी पंहिंजो फ़ोटो कढाइण खां, जंहिंजो मूंखे को घणो शौक़ु कोन्हे, या कैमरा में अचण जो, उहो त हुनखां बहितर आहे त माण्हू हितां जेको कुझु करे सघे थो उहो हुते बि, त मुंहिंजी जेका ऐं हुननि जी हिमत अफ़ज़ाई, हौसला अफ़ज़ाई ऐं जेको तव्हां सभु संगत जेको शाम जो पाण गॾिजूं था टीवी ते, इन्हनि सां हिकिड़ी हाल ओरियां थो, ऐं सम्झां थो त इहो वधीक बेनिफिशरी आहे, न की हुते वञी ऐं हिकिड़ो फ़ोटो कढाए अचां। पोइ चइजे त साईं ॿिया छो नथा वञनि, छाकाणि ॿिया इहो कमु न पिया कनि जेको आउं पियो कयां। हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो कमु विरहायल हुजे थो न सर शेख साहिबु, तंहिंजे करे। पर वरी बि हुकुम थींदो त हलिया वेंदासीं, मूंखे को हिन में उहो न आहे, ऐं वञणु खपे सभिनी। पर आई स्टिल बिलीव, ॾिसी एकता जे ॾियारे ते केरु चए त सही काई साहिबु तव्हां बदीन त आया कोन, पोइ छो कोई, मुंहिंजो ॾियारो कोन्हे दरिया जे ॾियारे ते, आउं त कंहिं बि दरिया सवाइ हुते मोरो पुल हा वियोसि। सो क्वेश्चन इहो आहे त हीअ माण्हुनि खे हिकिड़ी लार्जर पिक्चर ॾिसणु खपे, हिन में हीअ नंढी नंढी ॻाल्हियुनि में फासण न खपनि। हीअ त इहा वांकाई जा किस्सा आहिनि, हू वियो न वियो, हू थियो न थियो, हीअ जेका ख़ुदि ॻाल्हि आहे त साईं हू फलाणो माण्हू अञा न पहुतो आहे, भई अगरि ख़ल्क़े ख़ुदा जी ही तहरीक आहे, माण्हुनि जा धणी थी बीठा आहिनि, त फ़र्दनि जी अहमियत कहिड़ी आहे? आउं त सम्झां थो त सिंध जे माण्हुनि, करोड़े माण्हुनि वरी पंहिंजे पाण खे मंझरायो आहे त जेका हुननि जी इज्तिमाही सघ ऐं इज्तिमाही फ़हम आहे, हुनजे एॾो फ़र्दनि जी का अहमियत न रही आहे न। अच्छा, पोइ अलाए संजराणी साहिबु चवनि था त क्रेडिट खणंदा, छा थींदो? साईं चवनि था मुतफ़िक़ न आहियूं असां बिलावल साहिब जे हिन बयानीअ सां, त साईं ॾिसो मुतफ़िक़ न आहियो त उहो त सही, तव्हांखे पूरो हक़ आहे, जमहूरी हक़ आहे, केरु मुतफ़िक़ हूंदो केरु न हूंदो, लेकिन पोइ साईं चयो त क्रेडिट खणणु, साईं केरु बि क्रेडिट खणी वठे। ॾिसो आउं ईअं सम्झां थो त इहो मसइलो ख़तमु थिए, केनाल जो ऑफिशियली ऐलान थिए त हीअ नथा ठहनि, पोइ क्रेडिट अलिफ़ खणे थो या ॿिए खणे थो, इहो पोइ सिंध जे माण्हुनि ते आहे त हू कंहिंखे पग ॿधाइनि था, कंहिंखे हू क्रेडिट ॾियनि था। हींअर जेका जंहिं तरीक़े सां मतिलबु ख़ैर हाणे ऐं नथो हुन ते, पर पीपल्स पार्टी ही जीअं मैनेज कयो आहे त क्रेडिट खणण लाइ ख़ुदि जेका मैनेजमेंट हूंदी आहे, मूंखे त किथे नज़र नथी अचे, पर शायदि
वधीक एक्सपर्ट हूंदा हू। पीपल्स पार्टी हिन वक़्तु ताईं डिफेंसिव मूड में आहे माना न जिथे जिथे डिफेंसिव आहिनि जिन्हनि खे सोढ़ो करे सघनि था उन्हनि खे सोढ़ो कनि बि पिया, उहा हिकिड़ी अलॻि बहस आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहो क्रेडिट साईं पीपल्स पार्टी खणी वठे, क्रेडिट GDA खणी वठे, क्रेडिट कॉम्प्रेस खणी वठनि, पर आउं क्रेडिट ॾींदुसि अगरि मूंखां केरु पुछंदो त इंशाल्लाह जॾहिं ख़तमु थिया अगरि कैनाल जो मनसूबो इंशाल्लाह थींदा त पोइ आउं क्रेडिट ॾींदुसि सिंध जे आम माण्हू खे। आउं कंहिं धुर खे कुझु, छाकाणि त हीअ अगरि आम माण्हुनि जी मालिकी न करे, तव्हांखे यादि आहे जॾहिं अञा ई जलसा जुलूस शुरू न थिया त आउं बार बार चवंदो हुउसि त यार सिंध जा माण्हू में सेंसिटाइज़ छो नथा थियनि, हिन इशू ते हसासियत छो न पई अचे। अक्सर थोरी पंहिंजी फ्रस्ट्रेशन तव्हां सां शेयर कंदो हुउसि, सम्झनि छो न पिया केतिरो वॾो मसइलो आहे। त आई एम ग्लैड कि माण्हू सेंसिटाइज़ थिया ऐं एतिरा थिया जो हुननि जी घणी थी रोडंद निकिरी आहे बिना कंहिं तंज़ीम ऐं बिना कंहिं हुनजे। हाणे इहो हिस्ट्री में, सिंध जी हिस्ट्री में ॿियो दफ़ो थियो आहे। हिकिड़ो दफ़ो एकता ॾियारे ते त माण्हू बिना कंहिं तंज़ीम जे, बिना कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जे पाण निकिरी आया, पाण मुरादो। हीउ ॿियो दफ़ो, पर हू हिकिड़ी डिफरेंट शइ हुई। हिते बि उहो ई थियो त माण्हू मसइला अॼु नओं कोर्ट में केरु सियासी पार्टी हुई जंहिं सॾु ॾिनो, कलटणो खान में कंहिं सियासी पार्टी सॾु ॾिनो, ईअं शहर में मुख़्तलिफ़ शहरनि में जेको थिए पियो। बबरलो ते कहिड़ी सियासी पार्टी, बबरलो में कहिड़ी सियासी पार्टी सॾु ॾिनो आहे। सो हीउ सिंध जे माण्हुनि जो काज आहे ऐं सिंध जे माण्हुनि ही ॿियो प्रेसिडेंट आहे ऐं हिन जे करे सॼो इक़्तिदारी सिरिश्तो लुॾी वियो आहे। सो अगरि आउं कंहिंखे क्रेडिट ॾींदुसि त उहो सिंध जे माण्हुनि खे ॾींदुसि, बाक़ी केरु कंहिंखे ॾिए उनजी मर्ज़ी आहे। जी कॉलर असांखे मंज़ूर मंगी कराची मां। जी मंगी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम साईं। यासिर साहब सलाम तव्हांखे, अली काज़ी साहब खे। वालेकुम सलाम। सर असांजो इहो सुवाल हुयो त असांजो त सलाम आहे न वकीलनि खे, ॿियो तव्हांजी जेका कावश आहे, कोशिश आहे, तव्हां जेको हिते ई ॻाल्हायो था, 5 ॻाल्हियूं साम्हूं थियनि थियूं हर घर में, हर होटल में, हर टीवीअ में, हर को ॿुधे थो, इहो ई असांजे लाइ काफ़ी आहे, बहितर आहे। तव्हां अॻिते ॻाल्हि कई त को चवंदा त तव्हां छो नथा वञो होॾे, पर हीअ बि त तव्हांजी काफ़ी महिनत आहे, हीअ बि तव्हांजी काफ़ी माना हौसला अफ़ज़ाई आहे ऐं बहितर आहे, सुठी आहे। ॿियो असांखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई बिलाल साहिब जी त हिकिड़ा न खपे वारा आहिनि, असां खपे वारा आहियूं, सर इहो कंहिंखे पैगाम पिया ॾियनि? ठीकु आहे सर, असांजो इहो सुवाल आहे। ठीकु साईं। बेबी कॉलन अब्दुल गफूर कागेपोटो नवाब शाह। जी कागेपोटो साहब छा चवणु चाहींदा? साईं काज़ी साहब ऐं यासिर साहब तव्हांखे सलाम। साईं काज़ी साहब जीअं हींअर फरमायो त बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त अवामी जेको आहे निकिरी अॻुवाणी कई ऐं माशाल्लाह हींअर पीपल्स पार्टी समेत 100% हिकिड़ो ई जेको आहे सो आवाज़ु आहे, पर उन आवाज़ खे बिल्कुलु निगलेक्ट करणु जेको आहे सो हिन में त ऐं उन में तर्जनिगारनि जो इहो चवणु त असां कालाबाग डैम ते जेको आहे सो इहे ॻाल्हियूं ॿुधी अचिजा जीअं असां इहो उन मनसूबे खे ख़तमु करे छॾियो, जॾहिं असां उनखे जारी कयूं हा त जेको आहे सो हिन में इहो पंहिंजो कमु जेको आहे अॻिते वधे। ऐं हिन खोट जे वरी उन ते सोन ते सुहाग त खोट जे मौक़े ते बि मुख़्तलिफ़ कैनाल जेको आहे सो वहाए छॾिया अथनि। त इन लाइ असांखे को वाज़े प्रोग्राम या का टारगेट ॾियणु न घुरिजे। तव्हांजो छा ॻाल्हि आहे? महिरबानी। ठीकु साईं। साईं मंगी साहब तव्हां जेको ॻाल्हि कई त हीअ जेको न खपे खपे वारी जेको मूं बि शुरू में ॻाल्हि कई, मुंहिंजो बेसिकली इहो इस्लामाबाद में वेठल माण्हू या हीअ वफ़ाक़ी हुकूमत या लाहौर मां त माण्हू इहो चई पिया सघनि त हीअ कॉम्प्रस्त जी तहरीक आहे, हीअ चंद नाकाम इतिहादियुनि जी आहे ऐं कॉम्प्रस्तनि सां हुनजी मुराद उहा ई हुजे थी त हीअ न खपे वारा घणे भाङे, जॾहिं हर कॉम्प्रस्त न खपे वारो न आहे। मतिलबु ज़ाहिरी तरह खोड़ जेके आहिनि उहे पाकिस्तान जे फेडरेशन में रहंदे कमु करणु चाहिनि था, त पाण हितां मुस्तक़िल चऊं पिया त हीअ नेशनलिज़म जी तहरीक न आहे ऐं फैक्ट बि आहे ऐं सिंध जो नैरेटिव बि इहो ई आहे, बयानियो बि इहो ई आहे त हीअ नेशनलिस्ट तहरीक न आहे, न ही का पॉलिटिकल तहरीक आहे, हीअ हिकिड़ो ह्यूमन राइट्स जी तहरीक आहे, इंसानी हक़नि जी तहरीक। त उन सॼी सूरत में जॾहिं असां बिलावल साहिब ई चई छॾे थो त हीअ न खपे वारा जेके कनि पिया, त उन सां मतिलबु हितां पंहिंजी घर मां ई जेकी चइजे न ॻाल्हि अचे थी त उहा ॾुखी थी लॻे ऐं हुननि खे बुल ठही मिलंदो। सो निमाणी गुज़ारिश इहा ई आहे त हिन बयानीअ खे चेंज कजे।
तव्हां भले इहो चओ था त असीं हू पाकिस्तान खपे वारा आहिनि, ठीकु आहे, लेकिन जेके सिंध में हींअर 99.9% जेके आहिनि सवाइ इहे खेलदास टाइप माण्हुनि जे शायदि, बाक़ी सभिनी जो आहे त केनाल न खपे, त पोइ 99.9% माण्हू पाकिस्तान न खपे वारा त न थिया न, हू केनाल न खपे जो नारो हणनि पिया। सो आई थिंक लेट्स डिफरेंशिएट बिटवीन द टू। सो इहा गुज़ारिश आहे, बाक़ी तव्हां मर्ज़ी वारा आहिनि हर को। गफूर काके पोट साहब चयो त छा मौक़िफ़ आहे वाज़े कर। हा, मतिलबु हू चवनि पिया त हू मोट न पिया ॾियनि, उहा ॻाल्हि पाण कई त इस्लामाबाद वारा न सिंध जे माण्हुनि जी, ॿियनि माण्हुनि जी ॻाल्हि खे मोट पिया ॾियनि, आम माण्हुनि जी ॻाल्हि खे, राय आमा खे मोट पिया ॾियनि, पर हाणे पंहिंजे इतिहादी खे बि मोट न पिया ॾियनि। त पोइ चयूं त को वाज़े लाइमल अचणु खपे। से वाज़े लाइमल पीपल्स पार्टी त ॾिनो आहे त वरी हिकिड़ो जलसो कंदा सखर में, पोइ शायदि नवाबशाह में, पोइ कराची में, जीअं बि कंदा। बाक़ी चयो त असीं न, मतिलबु को टाइम लाइन न आहे, लेकिन ॿियनि हंधनि ते मतिलबु हाणे कुझु वधीक अॻराई वारी ॻाल्हियुनि जी ॻाल्हि अचे पई त हेतिरे कलाकनि में हीअ न थियो त असीं हीअ करे छॾींदासीं, हीअ करे छॾींदासीं, हू करे छॾींदासीं। सो हाणे आऊं छा थो अर्ज़ु करे सघां, हर कंहिंजी पंहिंजी हिकमत अमली आहे। पर माण्हुनि जी अगरि कावड़ खे ईअं वधाईंदा रहिया त छाकाणि त हीअ तहरीक हलाईंदी माण्हू पिया, पोइ किथे कुझु सूरत ख़राबु न थी पए। ऐं जिथे किथे त सभु इहो ई आहे न, बलोचिस्तान में बि माण्हुनि जी आहे, केपी में माण्हुनि जी आहे। ॾिसो बलूचिस्तान सिचुएशन डिफरेंट आहे सर, हाणे इनखे पाण मिक्स न था, आउं नथो चवां हू ग़लति असीं सही, असीं ग़लति हू सही, ईअं न आहे। हुते हिकिड़ी मिलिटेंसी आयल आहे ऐं हुते हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन हुई, तॾहिं आउं बार बार अॼु 1920 खां इहा ॻाल्हि कंदो आहियां त सिंध ऐं बलूचिस्तान डिफरेंट आहिनि, न सम्झो वञे, इन्हनि खे साॻियो न सम्झियो वञे। जी हा, उहो ई सिंध करे पई ॾेखारे। अलाए शुक्र आहे त हींअर ताईं को हिकिड़ो शीशो बि न भॻो आहे। जी हा, त इहो हिकिड़ी पुरमन पॉलिटिकल पुरमन हिकिड़ी अवेयरनेस आहे न, जेको माण्हू ऐं पंहिंजो हिकिड़ी कावड़ बि ॾेखारीनि पिया पर पुरमन रहनि पिया। अच्छा, कल्ह इहा ई हल्की ॻाल्हि ज़ैन शाह साहब बि कई त हीउ जेको पुरमन हले थो पियो, इहो वायलेंस न अख़्तियार करे वञे। उहो ई बहुत आहे न, वायलेंस अख़्तियार करे। ॾिसो हाणे केरु कुझु विच मां करे थो नथो करे, पर अगरि सिंध जे माण्हुनि जो इज्तिमाही मिज़ाज ॾिसिजे त हू त अहिड़ो को इरादो नथा रखनि। हू पंहिंजी दुकानु टोड़े छा कंदा, हू पंहिंजी गाॾी टोड़े छा कंदा। इहो त ऐं छाकाणि त हीअ को पॉलिटिकल तंज़ीमूं सिर्फ़ु न पियूं हलाइनि, हू बि हलाइनि पियूं, पर बाक़ी केरु छा करे वञे। अच्छा, जेको पीपल्स पार्टी, इहे सुवाल जेको ज़हन में अचे थो त बार बार जेको माण्हू बि अक्सर पुछाईंदा, पीपल्स पार्टी अगरि पीपल्स पार्टी छॾे थी गवर्नमेंट त बार बार उहो ई ज़िक्र थो अचे त पोइ जेको भउ आहे पीपल्स पार्टी खे, उहो भउ गैर आइनी या गैर आइनी क़ुवतुनि जो आहे, त उहो हिकिड़े हिसाब सां न या कुझु थी वञे त, या जेको ॿियो जेको अॼु बिलावल साहब बि इशारो ॾेई छॾियो नैब वारो, त भई नैब वारो, त अगरि पीपल्स पार्टी सिंध में गवर्नमेंट वेंदे, पीपल्स पार्टी खे बसि आसिरो आहे त अगरि जे छॾी हुकूमत त पोइ सभु कुझु ई किरणो आहे। न ॾिसो ॿ ख़दशा थी सघनि था न पीपल्स पार्टी खे, अगरि हू सिर्फ़ु पंहिंजे हिसाब सां ॾिसनि। हू त चवंदा न असांखे परवाह कोन्हे, पर ईअं पाण खे त हिकिड़ो त इहो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मां अगरि हलिया विया त वफ़ाक़ में अगरि कॉन्स्टिट्यूशनल मामिलो थियो त ज़ाहिर फ्रेश इलेक्शन जो मतिलबु इहो आहे त 804 वारे खे हिन दफ़े बि छा रोके वठंदा छा, वरी छा फॉर्म 47 जा इलेक्शन थींदा छा, सॼे मुल्क में थींदा, त कहिड़ी ख़बर त हू 804 वारो वरी हिन दफ़े धोए न लाइ, पंजाब खे ख़ासि तरह ऐं सिंध में बि कराची हिते हुते 804 जी हिकिड़ी आहे त सही न। हिकिड़ो ख़दशो इहो आहे जेन्युइन, अगरि पॉलिटिकली ॾिठो वञे त जेन्युइन ख़दशो आहे उन्हनि खे, हुननि जे नुक़्ता निगाह सां। ॿियो इहो आहे त ज़ाहिर जेके धुरियूं नाराज़ थींदियूं त भई हीउ वफ़ाक़ी जेको फॉर्मूलो ठहियलु आहे वफ़ाक़ी हुकूमत जो या सॼे हुकूमती स्ट्रक्चर जो, उन में अगरि पीपल्स पार्टी छॾींदी त ज़ाहिर हू नाराज़ थींदा त पोइ जिथे वस हलंदो उहो वस। अगरि सिंध में सरकार रहंदी बि पीपल्स पार्टी जी, पर नैब त सरकार जे सिंध सरकार जे अंडर नथी अचे, FIA त अंडर नथी अचे न, ॿिया खोड़ सारा मामलात आहिनि अंडर नथा अचनि। त उहो हिकिड़ो, पर बिलावल साहब कल्ह जेको चयो, चई असांखे परवाह कोन्हे, असीं नथा डिॼूं ऐं असांजे माण्हुनि खे ईअं हरासा नथा करे सघूं, इहो हुनजो मौक़िफ़ हो। अच्छा, नून लीग छा थी अचीव करणु चाहिए, मतिलबु अगरि नून लीग इन ज़िद ते बरक़रार रही ऐं नून लीग इज़ लाइक की भई न असां हिते नथा हटूं, या अगरि कुझु बि अहिड़ो को इंडिकेशन बि नथा ॾियनि त नून लीग छा
महसूस नथी करे त काथे पीपल्स पार्टी गवर्नमेंट छॾे वेंदी, या नून लीग जा कोई एजेंडा आहे त भई हिन मां कुझु असांखे पर्पज़ अचीव थी वेंदो एज़ इन लाइक पंजाब जे लाइ? या सर ॾिसो, कॾहिं कॾहिं सिचुएशन इहे हुजनि थियूं त मिसाल आऊं हिन शो में वेठो आहियां, मुंहिंजी हिकिड़ी ड्यूटी आहे त मूंखे ही जवाबु ॾियणा आहिनि, तव्हांजो आहे त तव्हांखे हिन खे होस्ट करिणो आहे, कंडक्ट करिणो आहे। हाणे तव्हां अगरि गड़बड़ कयो पिया त आऊं त प्रोड्यूसर खे चवंदुसि बाबा ॾिसी वठो, मुंहिंजो छा वञे, बाबा नथो करे, ऐं हू ई तव्हां सां ॻाल्हाईंदो न, त मूंखे परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पर नून लीग खे पंजाब में कुझु अचीव थींदी नज़र अचे थो हिन मां सॼे मां? अगरि सर ॾिसो, नून लीग मुंहिंजो ख़्यालु आहे कंटेम्पलेट करे पई, कंटेम्पलेट खे छा चवंदासीं, गौर फ़िक्र करे पई त हू हिन खे पंजाबी नेशनलिज़म में कन्वर्ट करे या न करे। हीउ जेको दोस्त कॉल कई, अञा कंफर्म शायदि न थियो आहे, अगरि मरियम बीबी अहिड़ो को बयानु ॾिए थी त पंजाब जी इज़त जो साथ, त पोइ पाण सम्झंदासीं त हीउ पंजाब कार्ड पियो निकिरे। लेकिन अञा हिन ग़ैर मुनासिब हूंदो त पाण अञा शइ थी न आहे त हुन ते वेही तजिया करणु शुरू कयूं त इज़ इट रियली अ पंजाब कार्ड? बस दैट इज़, हीउ ॾिसो न, माण्हू पोइ आख़िर में हिकिड़ा भई ख़ान खे हटाए, तव्हां इलेक्शन न कराया हुन महिल, ब्लंडर हो न, पर तव्हां हुकुम जे मुताबिक़ हलियो हुन ज़माने में त नुक़सानु कयो न, त सियासतदान नुक़सानु कंदा आहिनि तॾहिं त नुक़सानु थींदो आहे न। अगरि लीडरशिप ऐं सियासतदान ग़लति फ़ैसिला न कनि त दुनिया ते गुल गुलज़ार न हुजे। ठीकु आहे, महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।